ब्यूरो चीफ जिला दादू साहब खान हालो की रिपोर्ट मुताबिक मेयर सिंध यूनाइटेड पार्टी के मरकजी अगवान रोशन अली बोड़ो SUP ऑफिस पहुंची PS 81 तालके मेहड़ जे MP उम्मीदवार SUP जिला दादू अगवान सिकंदर अली सोडर जी GDA अगवान जफर अली खान जतोई, सदाकत अली खान जतोई, करीम अली खान जतोई, नियाज अली बोड़ो की मौजूदगी में लियाकत अली खान जतोई के हक में हथ खणी छड़ियो। GDA अगवान जफर अली खान जतोई, सदाकत अली खान जतोई, करीम अली खान जतोई, नियाज अली बुरड़ो SUP जे मरकजी अगवान रोशन अली बुरड़ो, गुलाम मुस्तफ़ा चांडियो जिला दादू अगवान सिकंदर अली सोडर एम्बियन SUP ऑफिस में मुनक़द शमूलियती तकरीब के खिताब कंदे चो पीपल्स पार्टी मुसलसल 15 साल इक़्तिदार में रही है जी हमेशा सिंधी कौम के गुलाम समझो है। पीपल्स पार्टी पंहिंजे इक़्तिदारी दौर में सिंध के इदारन के तबाही के वर चाड़ियो है। हाणे सिंधी कौम सुजाग थी चुके हैं। SUP ऑफिस में मुनक़द प्रोग्राम में एडवोकेट शेर अली चांडियो, मोहम्मद अली कांदड़ो, GDA PS 80 के उम्मीदवार आबिद अली बबर, फतह शाह, सरफराज मैसर, हबीब हुजूरी, हाजी इसाक सोडर, हाजी खान मारफानी, वजीर बबर, जुहेब जतोई, देशी इजाज खोसो, करम अली डेपर, बाग़िब माजिद, सिंधी गुलाम शब्बीर मंगी एम्बियन वॾे अंग में शिरकत कई। SUP जिले दादू पारां GDA अगवान जी इलेक्शन दौरान भरपूर मदद करण जो ऐलान कयो। सांगड़ रिपोर्टर ब्यूरो चीफ गुलाम कादिर कैरी सांगड़ लगारी हाउस ते सरदार मोहम्मद अली लगारी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चो त आऊं NA 209 सांगड़ ते PS 40 सांगड़ ते आज़ाद इलेक्शन विढ़ंदुसि। साफ़ इन जे सवाल ते चो त मूं पीपल्स पार्टी जे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे ऐं अलविदा करे छॾियो आहे। उन जी वजह आहे त पीपल्स पार्टी मूंखे टिकट कोन ॾिनी ऐं न मूं सां को मशवरो कयो ऐं सांगड़ जी जंहिंखे सीट मिली आहे उन्हनि मां सांगड़ जो हिकु बि उम्मीदवार कोन आयो आहे। हीअ सांगड़ जी अवाम सां सरासरी नाइंसाफ़ी आहे। वधीक चो त सांगड़ जी अवाम मुंहिंजो साथ ॾे। आउं सांगड़ शहर जो आहियां, हिकु वकील भी आहियां। कंहिं बि शहरी जो को बि कमु पूरो थिए त लगारी हाउस रोड ते मूंसां अची मिलनि ऐं कोर्ट जो को मसइलो हुजे त आउं अव्हां सां वाइदो थो कयां त केस फ्री में विढ़ंदुसि। मूंखे को वोट ॾिए या न ॾिए आउं अवाम जो सपोर्ट दिली कंदुसि। मूं वटि ज़ात पात मज़हब कोन्हे, सभु मुंहिंजा भाइर आहिनि। सवाल जे जवाब में चओ त गुज़िरियल बोर्ड में मूंखे मुंहिंजी पार्टी सिर्फ़ु 20 कटा ॾिना ऐं मूं अॼु ॾींहं ताईं कंहिंखां का कमीशन कोन वरिती आहे। मूंखे 12 साल थी विया आहिनि। पीपल्स पार्टी में केर बि साबित करे त हिन रिश्वत वरिती आहे। आउं ॾोह जो ॾोहारी आहियां। एतिरे पंहिंजी पार्टी सां ईमानदारी कंदे बि नज़रअंदाज़ कयो वियो आहियां। पोइ मजबूरी में ही फ़ैसिलो करणो पियो त आज़ाद इलेक्शन विढ़ा ऐं मुंहिंजे बंगले जा दर कहिड़ी बि सियासी पार्टीअ जो माण्हू अचे या आम शहरी अचे, सभिनि लाइ खुलियल आहिनि। अहिड़ो ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो मोहम्मद लगारी। गाल बोल फैज़ सुमरो सूमरा संगत इतिहाद जे चेयरमैन ऐं समाजी अगवान उस्ताद अब्दुल सत्तार सुमरो साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त NA 109 जे कमबाद जो आज़ाद उम्मीदवार सरदार मोहम्मद मियां सुमरो संदसि पैनल PS जे कमबाद 1 आज़ाद उम्मीदवार सरदार अब्दुल रज़ाक खोसो, PS 2 जो उम्मीदवार मीर शफ़ी अहमद खान खोसो ऐं PS गढ़ी खैरो थरी जो आज़ाद उम्मीदवार मीर मुमताज़ अली खान जखराणी अवाम जे वोटनि जी ताक़त सां वॾी लीड सां कामयाब थींदा। हिन चयो त सरदार मोहम्मद मियां सुमरो ज़िले जे कमबाद में तारीख़ी तरक़ियाती कम कराया आहिनि। सरदार मोहम्मद मियां सुमरो वाहिद सियासतदान आहे जेको नेकूकार ऐं इंसानी ख़िदमत के इबादत सम्झंदो आहे। हिन जी सियासत खीर जी साफ़ शिफ़ाफ़ आहे। जंहिं ज़िले में इंजीनियरिंग कॉलेज, कैडेट कॉलेज, टफ टाइल डबल रोड वाटर सप्लाई जो मेगा प्रोजेक्ट, गंड स्टेशन ठुल खे वॾो ट्रांसफार्मर ॾेई अपग्रेड ॾियारियो वियो। सेहत लाइ जिम्स अस्पताल, सिविल अस्पताल जे कमबाद में ICU वार्ड, दिल जो शोबो, मरीज़नि लाइ एमरजेंसी टेक्नोलॉजी, एम्बुलेंस, अखियुनि जे शोबे खे तरक़ी ॾियारी वई। उन खां अलावा तरक़ियाती कमनि कराए अवाम जो पैसो अवाम ते ख़र्च कयो आहे। सरदार मोहम्मद मियां साहब जे कमबाद ऐं आसपास जे अवाम जी औलाद जे बहितर मुस्तक़बिल लाइ तालीम के फ़रोग़ ॾियण लाइ पंहिंजी ज़ाती ज़मीन ते कैडेट कॉलेज अल ख़िदमत फाउंडेशन इदारे लाइ पंहिंजूं ज़मीनूं ॾिनियूं आहिनि। उन्हनि स्कीमुनि खे सियासी मुख़ालिफ़िन नाकारा बणाइण जूं कोशिशूं कयूं हुयूं। हिन चयो त सरदार मोहम्मद मियां सुमरो के तरक़ियाती कमनि एवज़ जे कमबाद जो अवाम ॿीहर MNA ॾिसणु चाहे थो। जवाब में हिन चयो त सरदार मोहम्मद मियां सुमरो जो इतिहाद मज़बूत आहे। इतिहादी मीर मुमताज़ अली जखराणी जा वोट मिलंदा, को बि ख़ुशि फ़हमीअ में न रहे। इतिहादी हिक ॿिए जी वोटनि जी सपोर्ट करण सबबि सॼो पैनल वॾी अक्सरियत सां कामयाबी थींदा जेकी अवाम जी ख़िदमत कंदा। शिकारपुर मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं। रियाज़ अली मीरानी जी रिपोर्ट मुताबिक़ शिकारपुर में इलेक्शन मुहिम के सिलसिले में पीपल्स पार्टी उम्मीदवारनि जूं सरगर्मियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। हिमायत हासिल करण लाइ PS 7 जे पीपल्स पार्टी नामज़द उम्मीदवार इम्तियाज़ अहमद शेख ऐं NA 153 शहरियार खान महर वोट हासिल करण लाइ तक जे मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन जे ॻोठनि जा तूफ़ानी दौरा जारी रखंदे जनू में दिलबर खान महर,
ॻोठ में नूर मोहम्मद मुगेरी, रज़ा मोहम्मद लोहर, दुर मोहम्मद बिरोही, सोबदार लाशारी अली अकबर बिरोही, टिका खान गुलसन ऐं गुलाम मोहम्मद चकड़ो। ॻोठ बलोच गोपांग में मोहम्मद अज़ीम गोपांग ऐं फौजी आसिफ रहीम गोपांग। ॻोठ बंगलानी में गुलाम यासिन बंगलानी जी कार्नर गॾजाणीअ में शिरकत कई। बंगलानी बिरादरी पारां शानदार इस्तक़बाल पिणु कयो वियो। इलेक्शन में भरपूर मदद ऐं साथ ॾियण जो ऐलान कयो। दिलबर खान उमर जे जलसे में पीपल्स पार्टी उम्मीदवारनि इम्तियाज़ अहमद शेख ऐं शहरयार खान उमर जो जलसे गाह पहुचण ते दोल ऐं शरनानियुनि सां ऐं गुलनि जी वर्खा सां शानदार इस्तक़बाल पिणु कयो। ज़िलई सदर पीपल्स पार्टी मीर आबिद हुसैन खान भयो ख़ुसूसी तौर शिरकत कई। जलसे में दिलबर खान उमर पीपल्स पार्टी उम्मीदवारनि समेत आयल सभिनी महिमाननि खे सिंध जी सूखड़ी, अजरक ऐं टोपीअ जा तोहफ़ा पेश किया। जलसे में पीपल्स पार्टी उम्मीदवारनि इम्तियाज़ अहमद शेख, शहरयार खान उमर ऐं मीर आबिद खान भयो अवामी मेड़े खे ख़िताब कयो। खैबर रिपोर्ट अज़ीज़ गुल खैबर ॻोठ आखवंद अब्दुल लतीफ़ लग मुल्ला ॾेथो जे ॾेथा बिरादरी ऐं मकरानी बिरादरी जे विच में हलंदड़ तकरार जो निबेरो न थी सघियो। ॿिन्हिनि धुरियुनि ॿीहर छिकताण वधी वई। पुलिस पारां वाक़िए जी NC दाख़िल कई वई आहे। गिरफ़्तारी अमल में न आई आहे। ॻोठ मुल्ला ॾेथो जे रहवासियुनि हाजी ॾेथो, इब्राहिम ॾेथो, अहमद ॾेथो, मोहम्मद ॾेथो ऐं ॿियनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त ॻोठ में ॿाहिरें मुल्क जा मकरानी असांजे मस्जिद, इमाम बारगाह ऐं असांजे अबाणे कब्रिस्तान ते नाजाइज़ कब्ज़ा करे वेठा आहिनि। जॾहिं त असांजी ज़मीन जा कागज़ खाता असां वटि मौजूदु आहिनि, मगर पोइ बि हिननि मकरानियुनि वटि नाजाइज़ पैसो आहे जेको हर ऑफिसर खे ॾेई असां सां नाइंसाफ़ी करे रहिया आहिनि। असां DC खे EC खे दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, मगर केरु ॿुधण वारो नाहे। पुलिस धुर बणिजी तमाशाई बणियल आहे। असांजी 4 नौजवाननि इल्ताफ़ हुसैन ॾेथो, फैज़ मोहम्मद ॾेथो, शेर मोहम्मद ॾेथो, अली बख्श ॾेथो, अहमद ॾेथो खे मकरानियुनि लठियूं कुआरियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो आहे, मगर पुलिस का बि गिरफ़्तारी अमल में न आंदी आहे। ॻोठाणनि SSP DIG ऐं IG सिंध खां मुतालबो कयो आहे जल्द जवाबदार गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में नेशनल हाईवे बंदि करे धरणो हंयो वेंदो। ॻोठाणा टंडो जाम लग ॻोठ आखवंद अब्दुल लतीफ़ जे ॾेथा बिरादरी ऐं मकरानी बिरादरी जे विच में हलंदड़ तकरार जो निबेरो न थी सघियो। ॿिन्हिनि धुरियुनि में ॿीहर छिकताण वधी वई। पुलिस पारां वाक़िए जी NC दाख़िल कई वई आहे। गिरफ़्तारी अमल में न आई आहे। मीरपुर ख़ास ब्यूरो चीफ नफ़ीस नगर शहरियार 15 सालनि में MNA MPA मसला हल करे न सघिया। मिलियल स्कीमूं बि रोलड़े जो शिकार। वॾे अरसे खां शहरियुनि खे अस्पताल जहिड़ी सहूलियत बि न मिली सघी। स्कूलनि जी मरम्मत न थियण सबबि बिल्डिंगूं किरण जे कंधे ते पहुची वयूं। 13 साल अॻु करोड़े रुपयनि जी लागत सां ठहियल वाटर सप्लाई स्कीम चालू न थी। तलाउनि में झंग ॼमी वियो। शहरी पीअण जे पाणी लाइ दरपदर बणियल। सालनि खां ठहियल रोड रस्तनि ते मरम्मत न थियण सबबि विख विख ते गोॾे जे ॾह खॾा थी विया। वॾे अरसे खां शहर जा बुनियादी मसला हल न थियण सबबि रहवासी जासूर ॿेड़ा थी विया। लट पलाण ते मजबूर। बल्दियाती इलेक्शन दौरान चूंडिजी आयल मेंबरनि बि ॿूटो न ॿारियो। ज़िले इंतज़ामिया बि ख़ामोशी जो रोज़ो रखी छॾियो। PP क़यादत फौरी नोटिस वठी शहर जा बुनियादी मसला हल कराए। रहवासी तफ़सील मूजिब तालके झरे जो 3 नंबर नफ़ीस नगर शहर ऐं भरपासे में गुज़िरियल 15 सालनि खां PP MNA MPA कामयाब थींदा पिया अचनि, मगर शहर नफ़ीस नगर 1 रुपए जा तरक़ियाती कम कराए न सघिया। शहरवासियुनि खे 13 साल अॻु मिलियल वाटर सप्लाई स्कीम जो कमु मुकमल हूंदे बि पब्लिक हेल्थ अमले खां हैंडओवर कराए सघिया न आहिनि। वाटर सप्लाई स्कीम जो पाणी जी मंज़ूरी थी सघी आहे। 10 साल खां मुकमल ॼाणल स्कीम में नाक़स मटीरियल जो इस्तेमाल सबबि सीमेंट सिरूं उखड़ी वयूं आहिनि। मुख़्तलिफ़ हंधनि ते खॾा पइजी विया आहिनि। मोटरनि खे कट लॻण सबबि सड़ी नाकारा थी वयूं आहिनि। उन सां गॾोगॾु शहर लाइ ज़मीन अंदरि विछायल पाइप लाइनूं हलण अॻु हंधा हंधा टुटी वयूं आहिनि। मीरपुर ख़ास ब्यूरो चीफ सूमार समय जो अॻोणो मुड़ुस पारां 1 साल अॻु तलाक ॾेई छॾी हुई। ॿी शादी करण बैदि अॻोणो मुड़ुस बछिड़जी पियो आहे। मौत मार धमकियूं मिली रहियूं आहिनि। अहिड़ो इज़हार मीरपुर ख़ास जे इलाइक़े रहीम नगर वासण तलाक थियल औरत शर्मिती देवी कूली खेमो कूली सां मीरपुर ख़ास जी अदालत में हिंदू मज़हब मूजिब शादी करण बैदि साफ़िन अॻियां दाईंदे कयो। देवी कूली वधीक चयो त अॻु मिठो कूली सां शादी थियल हुई, जंहिं 1 साल अॻु तलाक ॾेई घरां बेदख़ल करे छॾियो हो। जंहिं बाद पंहिंजी मर्ज़ी सां खेमो कूली सां शादी कई आहे, जंहिं ते अॻोणो मुड़ुस मिठो कूली मछिड़जी पियो आहे। मूंखे ज़ोरी अगवा करण समेत मुड़ुस मथां कूड़ा केस दाख़िल करण ऐं मौत मार धमकियूं ॾेई रहियो आहे, जंहिं करे ज़िंदगियुनि खे ख़तरो आहे। अॻोणो मुड़ुस जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। सख़्त ख़ौफ़ ऐं हिरास में मुब्तला आहियूं। हिन चयो त शादी कई आहे, ॾोह नाहे कयो। अॻोणो मुड़ुस जे ख़ौफ़ सबबि दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहियूं। शादीशुदा जोड़े वास्तेदार अख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कंदे चयो त मामले जो नोटिस वठी ज़िंदगी खे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे त जीअं ख़ुशीअ सां आज़ाद ज़िंदगी गुज़ारे सघूं।
खैबर रिपोर्ट अजीज गुल खैबर प्रेस क्लब के अब्दुल शकूर खास के लिए वजीर अहमद खास के लिए पारा बासर वडेरे अब्दुल खालिक खास के लिए अनवर खास के लिए दिलदार खास के लिए मज़हर खास के लिए जेकी रेवेन्यू ऑफिसरन सां मिली भगत करे सर्वे ज़मीन जी दाख़िला मटाइण ऐं कूड़नि केसनि जूं धमकियुनि ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कई गोड़ हाजी गुल मोहम्मद खास के लिए रेवा सिंध वजीर अहमद खास के लिए अब्दुल शकूर खास के लिए जिन खैबर प्रेस क्लब ते पहुंची बासरनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चो त बासर अब्दुल खालिक ऐं ॿिया असांजे ॾाॾे जी धीउ ठोड़ा में सर्वे ज़मीन आहे जंहिं ते 20 सालनि खां मथे ॼाणायल बासर माण्हू कब्ज़ो करे वेठा आहिनि जंहिं सर्वे ज़मीन जा कागज़ असांजे वालिद मोहम्मद बख्श ऐं चाचे नूर मोहम्मद जे नाले ते आहिनि सर्वे नंबर 146 उहा ज़मीन हिन वक़्तु सखर हैदराबाद मोटरवे में वञी रही आहे जेको इश्तिहार अख़बार में लॻो आहे असांखे ख़दशो आहे त बासर माण्हू रेवेन्यू ऑफिसरनि सां मिली असांजो हक़ खाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि अहिड़ो इतला सां मुख़्तियारकार मटियारी असिस्टेंट कमिश्नर मटियारी ऐं डिप्टी कमिश्नर मटियारी खे दरख़्वास्त ॾेई चुका आहियूं त बासर असांखे कूड़नि खे संजू धमकियूं ॾेई रहिया आहिनि असां डिप्टी कमिश्नर मटियारी सेशन जज खां मुतालबो था करियूं त असां सां इंसाफ़ करे बासरनि मां जान छॾाए पंहिंजो हक़ ॾिनो वञे ऐं तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे इन लहव इन अलह राजिऊन इंतहाई ॾुख जी ख़बर मलकानी बिरादरी जी मौजूद शख्सियत अयाज़ मलकानी ऐं शहज़ाद अली मलकानी जो वालिद धणी बख्श मलकानी कराची जी अस्पताल में मुख़्तसिर अलालत बाद दौरान इलाज हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे वियो आहे जनाज़ा नमाज़ जो ऐलान बाद कयो वेंदो ऐवान सहाफ़त सूमार समय जो ठुल्ला मां खे ख़बर ॾींदा हलूं फैज़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ इंतिखाबी निशान तब्दील करण ख़िलाफ़ JUI जे सॾ ते ज़िलाई अमीर डॉक्टर एजी अंसारी ऐं उम्मीदवार मीर शफ़ीक अहमद कोसो जी अॻवानीअ में अब्दुल सत्तार सूमरो कैंप खां एहतजाज कंदा RO ऑफिस ठुल्ला आॾो पहुची धरणो हयो वियो DRO जी हिदायतुनि ते RO ठुल्ले जे JUI वफ़द सां मुलाक़ात करे मसइलो हल कयो वियो जंहिं बैदि धरणो ख़त्म कयो वियो राब्तो करण ते JUI जे ज़िलाई अमीर डॉक्टर एजी अंसारी ऐं PS ठुल्ल 2 उम्मीदवार मीर शफ़ीक खान कोसो ज़िलाई जनरल सेक्रेटरी सैयद अब्दुल बासित शाह मीर सलीम खान कोसो डॉक्टर खलील अहमद कोसो मीर हसन बुरड़ो ॿुधायो त असांखे ग़लति इंतिखाबी निशान अलाट कया विया हुआ एहतजाज बैदि DRO दादलो खान ज़हरानीअ जे नोटिस बैदि RO ठुल्ल मसइलो हल करे छॾियो उन बैदि JUI पारां लॻायल धरणो ख़त्म कयो वियो खैबर रिपोर्ट अजीज गुल खैबरानी थाने जो नंढो मुंशी सरदार मंसूर अहमद ख्वाजा जो नंढो भाउ अली अकबर ख्वाजा जो सोट नूरदीन ख्वाजा के खैबरानी थाने ते ड्यूटी दौरान दिल जो दौरो पवण सबब खैबरानी थाने ते फौत थी वियो पुलिस खेस प्राइवेट अस्पताल खणाए वई जिते डॉक्टर फौत थियण जी तस्दीक कई फौतीअ जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो खेस संदसि अबाणी कब्रिस्तान सैद सालिह शाह में सवें आलिन अखियुनि सां मिटी मां हवाले कयो वियो ऐं संदसि जनाज़ा नमाज़ में मटियारी तालके जे सियासी समाजी माण्हुनि वॾे अंक में शिरकत कई जनाज़ा नमाज में शिरकत कंदड़नि में सरदार मंसूर अली ख्वाजा SHO सेखाड़ अब्दुल लतीफ़ मामण SHO ॾियाम शोरो हेडक्वार्टर तस्लीम अहमद भुरगड़ी DSP खैबरानी जो रेडर मुमताज़ कलोड़ो ASI खैबरानी मोहम्मद खान अडेरो लाल स्टेशन जो वॾो मुंशी रमज़ अली मीरजत अमीर अली ख्वाजा अहमद अली ख्वाजा वडेरो नेक मोहम्मद खैबर फिरोज़ ख्वाजा ऐं ॿियनि वॾी तादाद में शिरकत कई मरहूम जो तॾो संदसि अबाणी ॻोठ अली मोहम्मद ख्वाजा में रखियो वियो आहे संदसि वारसनि में मंसूर अहमद ख्वाजा अमजद अली ख्वाजा नवीद अली ख्वाजा अबीज़र अली ख्वाजा अली अकबर ख्वाजा ऐं ॿियनि सां ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे खैबर रिपोर्ट अजीज गुल खैबर मटियारी जे तक PS57 ते बीठल पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार मखदूम फ़खर ज़मान UC खंडो शहर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में इलेक्शन मुहिम हलाइण लाइ पहुतो हाला खां गाॾियुनि जी रैली जी सूरत में मखदूम फ़खर ज़मान जो खंडो स्टॉप ते वॾेरो अलवरायो संग्रासी मियां मोहम्मद शोरो फ़कीर मोहम्मद संग्रासी मोहम्मद हसन संग्रासी ऐं ॿियनि पारां शानदार इस्तक़बाल कयो वियो मथनि गुल निछावर करे संदन आजिया कई वई ऐं मखदूम फ़खर ज़मान खे अजरक लुंगिन ऐं गुलनि जो हार पाराया विया मखदूम फ़खर ज़मान सां ग़ुलाम अकबर भुट्टो फ़कीर हुसैन अली जाफ़री फ़कीर ताज मोहम्मद नोहे पोटो सैद उमीद अली शाह अब्दुल रज़ाक चौहान नूर मोहम्मद सैतो ऐं ॿिया साणस गॾु हुया ऐवान साफ़त मीरपुर ख़ास ब्रेकिंग न्यूज़ अफ़सोसनाक रोड हादसो मीरपुर ख़ास जे टूल प्लाज़ा वटि औरत जी शाल मोटरसाइकिल जे चेन में फासण सबब औरत ऐं संदसि मौसूम निंगरी ऐं मुड़ुस ज़ख़्मी औरत खे दिमाग़ी चोटूं आयूं आहिनि इतला ते रेस्क्यू 1122 एम्बुलेंस सर्विस जी अमलो साण पहुची खेनि तिबी इमदाद इलाज लाइ सिविल अस्पताल मीरपुर ख़ास मुंतक़िल करे छॾियो तफ़सील मौजूद हिंगोरनो वासी शख़्स प्रेमचंद मोटरसाइकिल ते पंहिंजे घरवारी ऐं मौसूम ॿाड़ी समेत हिंगोरनो खां हैदराबाद वञी रहियो हुयो त मीरपुर ख़ास जे टूल प्लाज़ा वटि
अहिड़ो हादसो पेश आयो जंहिं सबबि प्रेमचंद मौसूम न्याणी जानवी ऐं संदसि अमड़ 26 वरियनि जी मीना कुमारी ज़ाल प्रेमचंद शदीद ज़ख़्मी थी आहे, जिन खे फौरी रेस्क्यू एम्बुलेंस 1122 ज़रिए सिविल अस्पताल मीरपुर ख़ासि लाइ इलाज लाइ मुंतक़िल कयो वियो आहे। ऐवान साफ़त सूमार समय जो खानपुर महर लग बाहि लॻण सबबि पोरितनि जा 5 घर सड़ी रख थी विया। मुतासिर ख़ानदान खुलियल आसमान हेठि वेठल लाइ मदद जी अपील। खानपुर महर लग गुट अली महर वेझो काज़ी वाह ते वेठल पोरियतनि जे घरनि खे अचानक बाहि लॻण सबबि शेर अली अबड़ो, शहज़ादो अबड़ो, अकबर अली अबड़ो जा 5 घर ऐं घरनि में पियल सामान हंध बिस्तरा अनाज ऐं ॿियो सामान सड़ी रख थी वियो। घर सड़ी वञण बैदि मुतासिर ख़ानदान खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। उन सिलसिले में मुतासिरनि सिंध हुकूमत, ज़िले हुकूमत ऐं वस वारनि खां मदद जी अपील कई आहे। सकरन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाए सिंध स्टूडेंट्स काउंसिल पारां सकरन प्रेस क्लब जे काज़ी अलवरा मेमन ऑडिटोरियम हॉल में सिंध जी तारीख़ सेहण में GM सैयद जो किरदार जे मौज़ू ते सेमिनार मुनक़द कयो वियो। सेमिनार खे मुख़्तलिफ़ सेशननि तहत हलायो वियो, जॾहिं त सवालनि जवाबनि जो सिलसिलो पिणु रहियो। उन मौक़े ते मोटिवेशनल महिमान एजाज़ अली जतोई, हाशिम खोसो ऐं साहिल पीरज़ादो अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे चयो त GM सैयद असांखे सिंध ऐं सिंधियुनि माण्हुनि जी दर्स्त तारीख़ ॿुधाए जेका उन खां अॻु असांखे ग़लति ॿुधाई ऐं पढ़ाई पई वञे। हिन चयो त साईं GM सैयद जो उहो पिणु वॾो अहसान आहे सिंधी क़ौम ते जो सिंध जी तारीख़ खे किताबी सूरतूं ॾेई अमर करे छॾियो। हाणे असां ते ख़ासि करे नौजवाननि ते आहे त हिन तारीख़ खे पढ़नि ऐं परोड़नि। हिननि वधीक चयो त साईं GM सैयद जो इल्मु ऐं अदब में वॾो किरदारु रहियो आहे, जंहिंजो मिसाल सिंधी अदबी बोर्ड आहे, छाकाणि जो हू सम्झे पियो त सिंधी अदबी खे महफ़ूज़ करणु ऐं ईंदड़ नसल ताईं पहुचाइण जो बहितरीनु ज़रियो थी सघे थो। ऐं अॼु तारीख़ साबित कयो त सिंधी अदबी बोर्ड मां लाभ मिली रहियो आहे। हिननि चयो त साईं GM सैयद जा उस्ताद बि कमाल जा हुया, जिन संदसि तालीम सां गॾु तरबियत बि कई, जिन में काज़ी मोहम्मद हाशिम सनाई जो पिणु अहम किरदारु रहियो आहे। हिननि अॼु जे शागिर्द ते ज़ोर भरियो त हू सिंध जी आज़ादी, हक़, हुकुमरानी समेत बुनियादी घुरिजुनि बाबति किरदारु अदा कनि, छाकाणि जो शागिर्द ऐं नौजवान घणो कुझु करे सघे थो। उन करे शागिर्द अॻिते अचनि। सेमिनार में अली कीरियो, जहांगीर डायरी पिणु ख़िताब कयो। उन मौक़े ते साईं GM सैयद जी 120 सालगिरह जो केक पिणु कटियो वियो। उन खां अॻु सेमिनार जी ऑर्गेनाइज़रनि फरहान डायरी, असद खोसो, डॉक्टर अयाज़ परिहार आयल महिमाननि जो आदरभाव करे सेमिनार जो मक़सदु ॿुधायो। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर पुलिस जी बरवक़्त ऐं कामयाब कार्रवाई नौकरीअ जी धोखे सां वैन ते सवार शिकारपुर जी कच्चे राम वींदड़ लाड़काने ज़िले जी 21 माण्हुनि खे अग़वा थियण खां बचायो वियो। तफ़सील मूजिबि शिकारपुर पुलिस खे इतला मिलियो त हिकु शकी वैन में केतिरा ई माण्हू सवार आहिनि, कच्चे वारे इलाइक़े ॾांहुं वञी रहिया आहिनि। अहिड़ी इतला ते SSP शिकारपुर डॉक्टर मोहम्मद इमरान खान जी हिदायतुनि ते DSP खानपुर ऐं SHO रुस्तम फौरी तौर रुस्तम थाणे जी हद चमन पुल भरिसां लाॻापियल हंधनि ते पहुची विया, जिते इलाइक़े जे रहवासियुनि जी मदद ऐं अग़वा कंदड़नि सां मुक़ाबले बाद वैन खे कब्ज़े में वरितो। समूरनि माण्हुनि खे पुलिस हिफ़ाज़त में वठी छॾियो। इब्तिदाई जांच दौरान इंकशाफ थियो आहे त वैन में सवार लाड़काने जा रहायशी 21 माण्हू लाड़काने जी रहायशी 2 माण्हुनि जे प्लान जे मुताबिक़ दुबई में नौकरी करण लाइ अरब खां आयल शहज़ादनि खे इंटरव्यू ॾियण लाइ वञी रहिया हुया। प्लान कंदड़ शख़्स जी ॾिनल गाइड उन्हनि माण्हुनि सां गॾु वैन में सवार थियो ऐं वैन खे कच्चे तरफ़ वठी वियो, जिते रस्ते में मोटरसाइकिल ते सवार 3 ॼणनि वैन खे कंट्रोल कयो ऐं समूरनि माण्हुनि खे अग़वा करे कच्चे तरफ़ वठी वञी रहियो हुयो। एॾी इतला मिलण ते इलाइक़े वासियुनि जे ताउन ऐं पुलिस जी बरवक़्त कार्रवाई सां समूरा माण्हू अग़वा थियण खां बचाया विया। उन प्लान में मुलविस 2 शकी माण्हुनि खे हिरासत में वठी जांच शुरू कई वई आहे। मटियारी रिपोर्ट गुलाम फारूक शाह न्यूज़ सईदाबाद लगोट पीर झंडो जे राजदी पीरनि जे नौजवान पीर वहीदुद्दीन शाह राजदी मीडिया जे अॻियां दायूं आहे त मुंहिंजे वालिद पीर बशीर अहमद शाह राजदी जी वफ़ात करे वञण खां पोइ न्यू सईदाबाद जे कच्चे अंदर वाक़िए रीशल बेलो अंदर असांजे मरहूम वालिद पीर बशीर अहमद शाह राजदी जी 150 एकड़ ज़रिए ते तैयार थियल ज़रिए फसल समेत असां पंहिंजे चाचे पीर कुतुबुद्दीन शाह राजदी उर्फ पीर अयाज़ शाह राजदी खे मकाते में ॾिनी हुई, जंहिं 1 साल ताईं मकाते जी रक़म ॾिनी। उन खां पोइ असांखे मकाते जी रक़म ॾियण खां इनकार करे ज़मीन ते कब्ज़ो करे असांजी जीप ओताक ऐं ट्रैक्टर खे कब्ज़े में करे असांखे ज़मीन तां बेदख़ल कयो अथसि। हिन दायो आहे त पीर कुतुबुद्दीन शाह राजदी असांखे हर वक़्तु धमकियो ऐं हिरासा करे रहियो आहे। असांखे तहफ़ुज़ ॾियण सां गॾु असांजी 150 एकड़ ज़रिए ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु करायो वञे, असांजे वालिद मरहूम जी जीप ट्रैक्टर ऐं ज़रिए मशीनरी वापसि ॾियारी वञे। हिन वज़ीर आला सिंध सैयद बाक़िर नक़वी IG पुलिस
सिंध DIG पुलिस हैदराबाद SSP मटियारी ऐं वास्तेदार आला अख्तरनि खां मुतालबो कयो त इंसाफ़ ॾियारियो वञे। रिपोर्ट रियाज अली मीरानी शिकारपुर नवाज लीग सिंध जो सीनियर नायब सदर सरदार जुल्फकार अली खान सदायो नवाज लीग छॾे पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान। पीपल्स पार्टी जे नामज़द उम्मीदवार PS ते इम्तियाज़ अहमद शेख जी कार्नर गॾिजाणी मुनक़द करे इम्तियाज़ अहमद शेख ते एतमाद जो इज़हार कंदे नवाज लीग छॾे पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कयो। पीपल्स पार्टी अॻवान इम्तियाज़ अहमद शेख पीपल्स पार्टी जो इस्कार पाराए भलीकार कयो। ज़िलो टंडो अलीहार तालको झंडो मरी जे गोठ बाज़ मोहम्मद मरी में रेस नसीबुल्ला मरी ऐं रेस नौकाफ मरी जी अॻवानी में इलेक्शन जे हवाले सां तकरीब कोटाई वई, जंहिंमें आसपास जे मरी बिरादरी शिरकत। मरी बिरादरी पाण में इलेक्शन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थी, जंहिं बुनियादी हक़नि झड़ोक स्कूल बिजली रोड वग़ैरह ते गौर वीचार। हिननि जो पाण चवणु हो त असांखे गुज़िरियल हुकूमत कुझु बि न ॾिनो आहे। हिननि जो पाण मुशावरत थियो आहे त हाणे असां वोट सोची सम्झी ॾींदासीं। पूरी मरी बिरादरी समेत रेस नसीबुल्ला मरी ऐं रेस नौकाफ मरी ते एतमाद कंदे चयो त जेको तव्हां फ़ैसिलो कंदो असां तव्हां सां गॾु आहियूं। रिपोर्टर नौकाफ मरी, हक़ TV न्यूज़ झंडो मरी। ब्रेकिंग न्यूज़ झंडो मरी GDA उम्मीदवार आपा अदीबा गुल मक्सी जे गोठ बाज़ मोहम्मद मरी आमद उन मौक़े ते ॻोठणनि तरफ़ां गुलनि जी वर्खा करे आजिया कई। उन्हीअ मौक़े ते अज़ीज़ुल्ला मरी, काइम खान मरी, मोहम्मद हनीफ मरी, रिंदो खान मरी, अब्दुल वहाब उमरानी ऐं दीन मोहम्मद मरी ऐं नसीबुल्ला मरी ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त GDA में शमूलियत करे मुकमल हिमायत जो ऐलान करियूं था। ईंदड़ इलेक्शन बाबति हिकमत अमली जोड़ण ऐं इलेक्शन वर्क में गॾु कमु करण ते ॻाल्हियूं कयूं वयूं। उन मौक़े ते सैद अमजद शाह, यासीन मीर, नूर हसन दर्स ऐं ॿिया पिणु गॾु हुआ। रिपोर्टर नौकाफ मरी, हक़ TV न्यूज़ झंडो मरी। मेड़ अवामी तहरीक पारां मेड़ में वधंदड़ बदमनी, चोरिन फुरन धाड़न वारनि वाक़िअनि ख़िलाफ़ 7 ॾींहं बि वकील साजिद मैसर, वकील नजीब मैसर, वकील मंसूर चांडियो, वकील जुल्फकार चांडियो, सुधीर चांडियो, वकील आबिद कलोड़ो ऐं ॿियनि जी अॻवानी में नेशनल प्रेस क्लब मेड़ अॻियां अलामती बुख हड़ताल जारी रखी। मुज़ाहिरीन बदमनी थाणे ते पाथारियूं बंदि कराए, चोर पालण बंदि करियो जा ज़ोरदार नारा हंया। उन मौक़े ते हिननि ख़िताब कंदे चयो त मेड़ में बदमनी वधी वई आहे। ॾोह रोज़ जो मामूल बणियल आहे। रोड रस्ता ॾोहारनि जे कब्ज़े में आहिनि। पुलिस ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बजाए उन्हनि जी सहूलियतकार ऐं साथारी बणियल आहे। हिननि घुर कई त मेड़ में वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ क़दम खणी ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे शहरियुनि, वापारियुनि, दुकानदारनि खां फुर्तियल रक़म, मोटरसाइकिलूं वापसि करे अमन अमान बहाल कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। रिपोर्ट रियाज अली मीरानी शिकारपुर पीपल्स पार्टी उम्मीदवार इम्तियाज़ अहमद शेख ऐं शहरियार खान महर जी हिमायत में दिलबर खान महर पारां जुन्नू शरीफ में जलसो मुनक़द। पीपल्स पार्टी उम्मीदवारनि इम्तियाज़ अहमद शेख ऐं शहरियार खान महर जो जलसो गाह पहुचण ते धूल ऐं शरणाइनि सां गुलनि जी वर्खा करे शानदार इस्तक़बाल पिणु कयो। वॾी तादाद में अवाम जी शिरकत। ज़िले सदर पीपल्स पार्टी मीर आबिद हुसैन खान भयो ख़ुसूसी तौर शिरकत कई। जलसे में दिलबर खान महर पीपल्स पार्टी उम्मीदवार समेत आयल सभिनी मेहमाननि खे सिंध जी सूखड़ी, अजरक ऐं टोपी जा तोहफ़ा पेश किया। जलसे में पीपल्स पार्टी उम्मीदवारनि इम्तियाज़ अहमद शेख, शहरियार खान महर ऐं मीर आबिद खान भयो अवामी मेड़ खे ख़िताब कयो। ख़बरुनि अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया मीरपुर ख़ासि सियासी समाजी अॻवान महराण पंवर पारां बुखारी टाउन वारे इलाइक़े में पहुची बरसाती नाले जे हलंदड़ कम जो मुआइनो कयो ऐं इलाइक़े वासियुनि सां मुलाक़ात करे जल्द वाटर सप्लाई स्कीम ऐं पको रोड ठाहिराइण जी यकीन दयानी कराई। इलाइक़े वासियुनि पारां संदसि थोरा मञिया। उन मौक़े ते काउंसलर हसन अफ़ज़ल, सोमार चौहान ऐं ॿिया पिणु मौजूदु आहे। ब्रेकिंग न्यूज़ डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो घोटकी जे मोहल्ला रहमो वाली जो रहवासी चकला जो शागिर्द अब्दुल गफ्फार चनो मुबैना तौर अगवा। नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे ख़बर खां आगाह कंदा हलूं। घोटकी जे मोहल्ला रहमो वाली जो रहवासी 6 क्लास जो शागिर्द अब्दुल गफ्फार चनो मुबैना तौर अगवा। मीरपुर ख़ास जे क़ौमी सीट NA 211 ते PPA जे उम्मीदवार आफ्ताब हुसैन शाह, जीलानी PS 46 जे उम्मीदवार सर जुल्फकार अली शाह पारां तालुके शुजाबाद जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में इलेक्शन वक़्त बाद झलोरी वन कार्नर गॾिजाणी जलसे में तब्दील हज़ारे माण्हुनि जी शिरकत। गुलनि जी वर्खा कई। ऐवान सहाफ़त सूमार समय जो।
झंडोमरी ब्रेकिंग न्यूज़ तालके झंडोमरी में ख़ास केली राडूनी इतिहाद जी बाडी जोड़ी वई जंहिंमें टंडो अलिहार ज़िले अॻवान हाजी परियल ख़ास केली जी सरबराही में झंडोमरी तालके जा उहिदेदार चूंडिया विया जंहिंमें तालके झंडोमरी जे ख़ास केली बिरादरी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे माण्हुनि शिरकत कई जंहिंमें तालके सदर शाह मुराद ख़ास केली नायब सदर मोहम्मद हाशिम ख़ास केली सीनियर सदर चाचो खमीसो ख़ास केली जनरल सेक्रेटरी शाहनवाज ख़ास केली जॉइंट सेक्रेटरी मोहम्मद बख्श ख़ास केली फाइनेंस सेक्रेटरी वडेरो अब्दुल हकीम ख़ास केली खजानची वाहिद बख्श ख़ास केली प्रेस सेक्रेटरी बादल ख़ास केली चूंडिया विया। वर्किंग कमेटी में कबूल उर्फ लालो ख़ास केली वडेरो इरशाद ख़ास केली वरियाम ख़ास केली जान मोहम्मद ख़ास केली अरबाब ख़ास केली ऐं पहलवान गुल मुनीर ख़ास केली के बिना मुक़ाबले चूंडियो वियो आहे जंहिंजी मुबारकबाद सरदार ग़ुलाम मिर्ज़ा उर्फ राजा बाबा टेलीफोन ते ॾिनी ऐं चूंडिजी आयलनि इहो वचन कयो त असां हर ॾुख सुख में पंहिंजे ख़ासि केली बिरादरी सां गॾु आहियूं ऐं असां पंहिंजे सरदार ग़ुलाम मिर्ज़ा उर्फ राजा बाबा जो पैगाम खणी निकिता आहियूं ऐं ख़ासि केली बिरादरी पारां ईंदड़ इलेक्शन में पंहिंजो वोट जो इस्तेमालु सोचे सम्झे पोइ कंदा ऐं पंहिंजे सरदार जे चवण ते वोट ॾींदासीं। रिपोर्टर नोकाफ मरी, हक टीवी न्यूज़ झंडोमरी।